अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, या अल्लाह इस्लाम खे गलबो नसीब अता फरमा, या अल्लाह इस्लाम खे तरक़ी नसीब अता फरमा ॿिनि शख़्सियत जे ज़रिए, इन ॿिनि शख़्सियत मां हिकिड़े जे ज़रिए या अल्लाह इस्लाम खे जेको आहे ताक़त ॾे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अबू जेल जे ज़रिए सां या उमर बिन ख़त्ताब जे ज़रिए सां। इहा अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ हिकिड़ो ॾींहुं अॻु में घुरी ऐं सुभाणे ते उमर रज़ी अल्लाह ताला अन इस्लाम में अंदरि दाख़िल थी चुको हुयो ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन जो सीनो जेको आहे इस्लाम खां मुनवर थी चुको हुयो। हे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ जो असरु। उमर रज़ी अल्लाह ताला जॾहिं इस्लाम में अंदरि दाख़िल थियो, उमर रज़ी अल्लाह ताला साहबिन जे अंदरि हाणे इन टाइम जेको कुल साहबा 40 हुया ऐं ग़ालिबन 41 जेको इस्लाम जे अंदरि का शख़्सियत हुई त उमर रज़ी अल्लाह ताला जो हुई। त बक़ाया जेके साहब आहिनि त इस्लाम पंहिंजो लिकाइनि पिया। उमर रज़ी अल्लाह ताला जीअं जो इस्लाम खणी आया न, इस्लाम अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां इक़रार कयूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जॾहिं इहो इक़रार कयो इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला सिधो विया जेको आहे काबतुल्लाह में, छो त उन में जेको आहे त मुशरिक बि इबादत कनि पिया पंहिंजे तरीक़े मुआफ़िक़ ऐं अहिड़ी तरह गैर मुस्लिम बि कनि पिया। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फौरी तौर ते वियो ऐं ऐलान कयईं त जेको आहे मां पंहिंजे मज़हब खे, माक़बल वारे मज़हब खे, पोएं मज़हब खे मां जेको आहे छॾे ॾिनो आहे ऐं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़हब खे जेको मां इख़्तियार कयो आहे। अगरि आहे कंहिंखे हिमत जेको आहे मूंखे पंहिंजे मज़हब खां जेको आहे रोके करे ॾेखारे, हाणे जेको आहे मां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मज़हब जेको इख़्तियार कयो आहे। त इन टाइम जेको हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला काबे में जॾहिं दावा कई त हालांकि सभ खां पहिरियों काबे जे अंदरि जंहिं इस्लाम जी दावा कई खुली करे उमर रज़ी अल्लाह ताला कई, बाक़ी ॿियो कंहिं बि न कई हुई। इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला मामे जे दर ते विया, दर खड़कायूं मामे जो, मामे खे चवंदो मां तोखे ख़बर ॾियणु आयो आहियां। मामे खे ख़बर न हुई त को जेको आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको आहे उमर रज़ी अल्लाह ताला ईमान खणी आयो आहे। मामे खे ख़बर न हुयसि, सिधो विया मामे दर ते, दर खड़काए करे चए मामा तोखे ख़बर हुजे मां पोयों मज़हब जेको आहे पंहिंजो छॾे चुको आहियां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तौर तरीक़े ते ऐं उन जे मज़हब खे जेको मां इख़्तियार कयो आहे। मामे चयुसि तूं जेको आहे पंहिंजे मज़हब खे छॾे ॾिनो आहे ऐं गैर मज़हब तूं इख़्तियार कयो आहे। मामे चयो निकिरी वञ जेको आहे मुंहिंजे दरवाज़े खां, ऐं दरवाज़ो जेको आहे मामे बंदि करे छॾियुसि, मामे दरवाज़ो बंदि करे छॾियुसि ऐं अहिड़ी तरह वञी करे ॿिए जेके कुफ़ार हुआ, जेके मुशरिकीन हुआ, उन्हनि जी दर खड़काई ऐं चई त मां जेको आहे पंहिंजो पहिरियों जेको आहे मज़हब जेको छॾे चुको आहियां, हाणे जेको आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तौर तरीक़े ते ऐं इस्लाम जेको आहे मां क़बूल कयो आहे। ऐं अगरि तव्हां मां कंहिं में कुफ़ार खे चई अगरि तव्हां मां कंहिंखे हिमत आहे त जेको मूंखे रोके करे ॾेखारी, तव्हां मुस्लमाननि खे रोकियो था न, मुस्लमान खे ज़ईफ़ सम्झो था न, हाणे जेको आहे मां जेको आहे इस्लाम में दाख़िल थियो आहे, कंहिंखे हिमत आहे त जेको मूंखे रोके ॾेखारे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला उमर रज़ी अल्लाह ताला अन जी ज़बान ते ऐं दिलि ते अल्लाह ताला हक़ खे जेको आहे जारी कयो आहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन ज़बान अहिड़ी तरह दिलि ते अल्लाह ताला हमेशह जेको हक़ खे जेको आहे जारी कयो आहे। ऐं अहिड़ी तरह साहबा फरमाइनि था जॾहिं उमर रज़ी अल्लाह ताला न इस्लाम क़बूल कयो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला न जॾहिं इस्लाम क़बूल कयो, मुशरिकनि जी अधु जेल भरी पई ऐं इस्लाम खे अधु जेको आहे ग़लबो जेको आहे नसीबु थियो उमर रज़ी अल्लाह ताला जे ज़रिए सां। 41 नंबर ते जेको हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ग़ालिबन जेको इस्लाम में अंदरि दाख़िल थिया हुया ऐं उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो त जेको आहे साहबा जॾहिं मुस्लमान थी चुको हुयो, इन खां बाद में साहिबनि खे चई मां तव्हांखे पंहिंजे इस्लाम जो हिकिड़ो इस्लाम जो जेको मां कीअं इस्लाम मां तव्हांखे उहो तरीक़ो ॿुधायां, साहिबनि जो ज़रूरु ॿुधायो कीअं तव्हां इस्लाम में दाख़िल थियो। चई मां जेको आहे हिकु ॾींहुं जेको आहे तेज़ जेकी आहे गर्मी हुई, उन गर्मी जे करे मां इस्लाम जो ॾाढो दुश्मन हुयुमि। पोइ हिकु दफ़े जेको आहे मां तलवार पंहिंजी खणी करे माज़अल्लाह इहो इरादो करे चुको हुउमि त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां शहीद कंदुमि। इन इरादे सां मां पंहिंजे घरां निकितुमि। पोइ जीअं जो मां घरां निकितुमि न, रस्ते में मूंखे हिकिड़ो शख़्स मिलियो, मूंखां उन पुछियो काॾे थो वञे? चई मां चयोमांसि मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माज़अल्लाह शहीद करणु थो वञा। त उन मूंखे चयो त अड़े उमर, उमर तुंहिंजे घर जे अंदरि इस्लाम दाख़िल थी चुको आहे, तूं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माज़अल्लाह शहीद कंदी? उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो जॾहिं इहा मां ॻाल्हि ॿुधुमि त मुंहिंजे घर में इस्लाम दाख़िल थी चुको आहे। ऐं पुछा कंदो केरु मुंहिंजे घर जे अंदरि कहिड़ो जेको आहे केरु मुस्लमान थियो आहे? त मूंखे ॿुधायो वियो त तुंहिंजी भेण जेकी आहे मुस्लमान थी आहे, अहिड़ी तरह तुंहिंजो भेणीवो बि मुस्लमान थियो आहे। ऐं उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो फौरी तौरु मां घर जीअं जो वियुमि ऐं मूंखे जेको क़ुर पढ़ण जो को आवाज़ु अचे पियो ऐं जीअं जो मां दर खड़का हिन खां बाद में ॾिठुमि त भेण बि वेठी हुई, अहिड़ी तरह भेणीवो बि वेठो हुयो। उन्हनि खां पुछा कमु छा तव्हां पंहिंजे मज़हब खे छॾे ॾिनो आहे? उन्हनि पंहिंजो इस्लाम लिकायो। उन्हनि चयो न असां पंहिंजे मज़हब साॻी पंहिंजे मज़हब ते आहियूं। इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो मां पंहिंजी भेण खे जेको आहे चंबो बि हुयुमि त तूं इस्लाम जेको आहे पंहिंजे मज़हब खां असांजे मज़हब खां फिरी वई आहे, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तूं ईमान आंदो आहे। अहिड़ी तरह जेको आहे पोइ भेण बि जेको आहे मां सां तेज़ थी वई, छो त उहा बि उमर रज़ी अल्लाह ताला जी भेण हुई। उन बि जेको आहे कावड़ में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे चयो त हा वाक़ई जेको आहे मां पंहिंजे मज़हब खे छॾे चुकी आहियां। अल्लाह जे रसूल जे मथां जेको आहे मुंहिंजो ईमान आहे, अहिड़ी तरह मुंहिंजे मुड़ुस जो बि उनजे मथां ईमान आहे।
ऐं अहिड़ी तरह जॾहिं हज़रत उमर रज़ी अलाह ताला अना जॾहिं इक़रार थी वियो इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अलाह ताला फरमायो तव्हां छा पिया पढ़ो भला हिन टीम कि न इहो असां तोखे न ॾींदासीं कतन तौर ते इहो जेको मदद उन्हनि जी बेरुम थी करे क़ुर जो कुझु हिसो हुयो क़ुर जो कुझु टुकड़ो हुयो इहो असां तोखे कतन तौर ते न ॾींदासीं त हज़रत उमर रज़ी अलाह ताला फरमायो मां बेरुम थी न कंदुमि छा जेका इस्लाम में दाख़िल न थी चुका हुया न पहिरियों इस्लाम वारो वाक़ियो आहे इस्लाम जे अंदरि दाख़िल हज़रत उमर रज़ी अलाह ताला अञा न हुया त भेण खां पुछो इहो मैं पढ़जो भेण जो त हे जेको किताबु आहे न ला यो मसहू इल्लल मुतहरुन हे किताबु पाक आहे ऐं हिनखे पाक माण्हू हथु लाहींदो आहे पहिरियों तोखे गुस्ल करिणो पवंदो पोइ जेको आहे किताब खे तोखे हथु लाहिणो पवंदो इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अलाह ताला पहिरियों गुस्ल कयो इन खां बाद में सूरत जेको आहे कुझु सूरत जो कुझु हिसो पढ़ियो उहो सूरत कहिड़ी हुई सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम यानी तमामु तारीफ़ूं उन अल्लाह जे लाइ आहिनि तमामु तस्बीह उन अल्लाह जे लाइ आहिनि जेको ज़मीन जो बि बादशाह आहे आसमान जो बि बादशाह आहे ऐं जेको ग़ालिब बि आहे हिकमत वारो बि आहे इहे आयतूं जॾहिं हज़रत उमर रज़ी अलाह ताला ॾिठियूं ऐं पढ़ी इनखे छो त अरब त पहिरियों ई हुया न अरब त पहिरियों ई हुया जॾहिं इहे आयतूं पढ़ी इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अलाह ताला अना जे जिस्म जे अंदरि क़ुर जो एतिरो असरु थियो जो हज़रत उमर रज़ी अलाह ताला उन टाइम जेको इक़रार कयो त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मां ईमान आणा थो जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में कोई बि रसूल न आहे अल्लाह खां अलावा कोई बि जेको आहे न सरज़मीन ते को माबूद न आहे हाणे इहो इक़रार हज़रत उमर रज़ी अलाह ताला घर में कया आहिनि हाणे अलाह जे नबी किथे आहिनि अलाह जे नबी कोई सफ़ा हिकिड़ो पहाड़ हुयो उनजे हेठां हिकिड़ो जेको आहे घरु हुयो नंढो घरु हुयो उन घर जे अंदरि अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद साहबा सां हुया छो त थोरा उन टाइम इस्लाम जी इब्तिदा हुई पोइ उमर रज़ी अलाह ताला ओड़े जीअं जो वञनि पिया ऐं कोई सफ़ा जे भरिसां जिते अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे अंदरि जेको मौजूदु हुया दर हज़रत उमर रज़ी अलाह ताला ख़र कयो त साहिबिन ॾिसी वठो साहिबिन हज़रत उमर रज़ी अलाह ताला खे ॾिसी वरितो साहिबिन मां हज़रत हमज़ा रज़ी अलाह ताला अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचो आहे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई या रसूल अल्लाह उमर रज़ी अलाह ताला जेको दर ते आयो आहे ऐं दर खड़कायो अथई त अहिड़ी तरह साहबा जेको तलवार कढी बीठा हुया छो त इस्लाम जो दुश्मन त इन टाइम हज़रत उमर रज़ी अलाह ताला इब्तिदा ज़माने में त घणो हुयो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए दरवाज़ो खोले छॾियोसि दरवाज़ो खोलाए छॾियोसि त अहिड़ी तरह हज़रत उमर रज़ी अलाह ताला जीअं दरवाज़ो खोलियो साहिबिन जेको आहे हज़रत उमर रज़ी अलाह ताला खे बाज़ुनि खां वधो पकिड़े बीठा ऐं फौरी तौरु जेको आहे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़रीब आहियो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर रज़ी अलाह ताला खे था वधो ए उमिरि छा उहो वक़्तु अञा ताईं न आयो आहे जो सिर्फ़ु हिकु अल्लाह जी इबादत कई वञे ऐं हिकु अल्लाह ॾाढो झुकियो वञे उमर रज़ी अलाह ताला पंहिंजी तलवार खणी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में रखी ऐं उन टाइम जेको आहे इक़रार कई त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ऐं इन टाइम अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहे अल्फ़ाज़ ॿुधा अल्लाह जे नबी खे बे इंतिहा जेकी ख़ुशी थी छाजे करे हिकु ताक़तवर जेको आहे ताक़तवारी शख़्सियत इस्लाम जे अंदरि दाख़िल थी आहे जॾहिं अल्लाह जे नबी जॾहिं इहो अल्लाह अकबर जो तकबीर रही साहिबिन बि अल्लाह अकबर जी तकबीर रही ऐं पूरे जेको आहे मक्का जे अंदरि इहा जेकी आहे ॻाल्हि फैलिजी वई त उमर रज़ी अलाह ताला पंहिंजो पहिरियों मज़हब छॾे करे इस्लाम जे अंदरि दाख़िल थी चुको आहे ऐं इहा मुशरिकनि जे लाइ ईअं सम्झो अधु जेका मौत हुई मुशरिकनि जे लाइ अधु इहा मौत हुई ऐं इस्लाम जो इहो अधु जेको आहे ग़लबो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे जेको आहे पंहिंजे घर वारनि सां गॾु वेठा हुया अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि सां गॾु वेठा हुया अज़वाज मुतहरात जेके अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में हुयूं त हज़रत उमर रज़ी अलाह ताला दर जेको आहे खड़कायो इन खां बाद में आवाज़ु ॾिनी त आवाज़ु ॿुधी करे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारियूं जेको आहे सभु हली वयूं साइड में पर्दो कयूं ऐं उमर रज़ी अलाह ताला खे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी अंदरि अचण जी पोइ जीअं जो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी त पोइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए उमर अल्लाह जो कसम मां खणां थो ए उमर अल्लाह जो कसम खणां थो जंहिं रस्ते खां तूं गुज़र कंदो आहे न जंहिं रस्ते खां तूं गुज़र कंदो आहे शैतान तुंहिंजे रस्ते खे ॾिसी करे शैतान पंहिंजो रस्तो जेको आहे मोड़े छॾींदो आहे ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर रज़ी अलाह ताला अन्हु जे ज़बान ते उमर रज़ी अलाह ताला जी ज़बान ते अहिड़ी तरह दिलि ते अल्लाह ताला हक़ खे ई जारी कयो आहे हक़ ई जॾहिं उमर रज़ी अलाह ताला न ॻाल्हाईंदो न हक़ ई ॻाल्हाईंदो कॾहिं हज़रत उमर रज़ी अलाह ताला न हक़ का ॻाल्हि जेको आहे हटी करे न लाहींदो हाणे हज़रत उमर रज़ी अलाह ताला नालो चए उमर फारूक हाणे फारूक लफ़्ज़ माना छा आहे हिन जी फारूक जी माना छा आहे फारूक जी माना आहे फ़र्क़ु बयानु करणु फारूक जी माना छा आहे फ़र्क़ु बयानु करणु त हज़रत उमर रज़ी अलाह ताला हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु खे बयानु कंदो इन जे करे फारूक लक़ब मिलियो आहे ऐं हज़रत उमर रज़ी अलाह ताला जी शहादत जेकी थी आहे उहा पहिरीं महरम ते थी आहे पहिरीं महरम मुल हराम ते हज़रत उमर रज़ी अलाह ताला जी शहादत आहे त फजर जी निमाज़ त उमर रज़ी अलाह ताला पेशुमाम हुया पोइ
अबू लोलो फिरोज़ो मजूसी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने खंजर आई खंजर आणींदा खंजर हणण खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने हेठि किरी पिया। वरी पोइ इमामत खे अब्दुर्रहमान बिन औफ़ जेको आहे संभालियो, यानी पोइ साहबा नमाज़ ते बीठा हुया न, उमर रज़ी अल्लाह ताला खे त खंजर लॻो किरी पिया हेठि, त हाणे इमामत अञा पोइ जेको साहब में संभालणी आहे अब्दुर्रहमान बिन औफ़ जेको अॻिते आयो ऐं मुसले खे संभालियईं। अहिड़ी तरह जेके नमाज़ जेकी मुकमल थी वई। त अबू लोलो फिरोज़ मजूसी जेको आहे उहो अॻिते वञी करे उन पाण खे पाण जेको आहे खंजर हणी छॾियो ऐं पाण खे पाण जेको आहे मारे छॾियो। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी हालत जेकी हुई उहा शदीद थी वई ऐं अहिड़ी तरह मौत जे बिल्कुलु क़रीब थी वई ऐं तकड़े में खीरु रांधियो वियो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे पीअण जे लाइ खीरु रांधियो वियो। पोइ जीअं जो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खीरु पीतो न, खीरु पीअण खां बाद में उहो खीरु हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे अखियुनि खां जेको ॿाहिरि निकिरी आयो। हाणे अखियुनि खां ॿाहिरि निकिरणु हे मौत ते दलालत हुई, हे जेको आहे मौत जे तरफ़ जेको आहे इशारो त हाणे बसि उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो हाणे बसि जेको आहे मुंहिंजो टाइम पूरो थी चुको आहे। हाणे जेको आहे हिन दुनिया जे अंदरि जेको आहे रहण जा जेके टाइम जा कुझु जेको घंटा जेको हाणे पूरा थी विया आहिनि, हाणे बसि वञी करे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात थींदी। हाणे दुनिया सां वास्तो जेको आहे मुंहिंजो कटिजी वियो आहे। ऐं अहिड़ी तरह पोइ पंहिंजे पुट खे हुकुम ॾिनई, पंहिंजे पुट खे हुकुम ॾिनई वञी करे अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दर ते वञ ऐं उते ईअं न चए अमीरुल मोमिनीन मोकिलियो आहे, छाजे करे हाणे मां अमीरुल मोमिनीन न आहियां, हाणे मुंहिंजो आख़िरी टाइम आहे, हाणे अमीरुल मोमिनीन न आहियां। हाणे वञी करे उते ईअं चइजांइ उमर बिन ख़त्ताब ए अमा आयशा उमर बिन ख़त्ताब पैगाम मोकिलियो आहे त उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे जेको आहे साथी सां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अबू बकर सिद्दीक़ सां गॾु हिकिड़ी जॻह थो चाहे त मुंहिंजी जेकी आहे क़बर जेकी अल्लाह जे नबी सां गॾु ऐं अहिड़ी तरह अबू बकर सिद्दीक़ सां गॾु थी वञे। ऐं जेकॾहिं उमर रज़ी अल्लाह ताला खे इजाज़त आहे त पोइ उमर रज़ी अल्लाह ताला खे क़बर जेकी आहे हिते ॾियो। त अहिड़ी तरह अमा आयशा रज़ी अल्लाह ताला जे तरफ़ जॾहिं अब्दुल्ला उमर रज़ी अल्लाह ताला जो पुटु हुयो उते वञी करे चए त ए अम्मा जान मुंहिंजे पीउ जेकी आहे हिकु नियाप मोकिलियो आहे। हाणे उहो अमीरुल मोमिनीन हाणे सिर्फ़ु जेको आहे उमर बिन ख़त्ताब आहे उन जो हिकिड़ो मैसेज मोकिलियो आहे, उन जो हिकिड़ो नियापो मोकिलियो आहे त मां जेको आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जेको आहे जॻह वठणु चाहियां थो ऐं जेकॾहिं ए अम्मा जेकॾहिं तव्हांजी इजाज़त आहे मां पंहिंजी क़बर हिते बणायां। त अहिड़ी तरह मां आयशा रज़ी अल्लाह ताला फरमात इहा जेकी जॻह मां पंहिंजे लाइ रखी हुयमि, छाजे करे हिकिड़े पासे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿिए पासे मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ ऐं टे पासे मां चाहियां पई त मुंहिंजी जेकी क़बर ते पर मूंखां ज़्यादा जेको हक़दार उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हुआ। उमर लाइ जेकी आहे इहा जॻह जेकी ख़ाली इन खां बाद में पुटु जीअं फौरी तौर वियो जीअं अबा मुबारक हुजे अल्लाह जे नबी जे रोज़े जे भरिसां तव्हांखे जेकी क़बर जी इजाज़त मिली आहे। उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो न न न न कहिड़ी ख़बर अमा आयशा हिन टाइम जेको आहे इनकार न करे सघे हुजे, मुंहिंजो पैगाम पियो हुजे मथां अमा आयशा जेकी आहे शर्म खां जेको इनकार न कयो हुजे। हाणे जंहिं टाइम मां जेको आहे हिन दुनिया खां हलियो वञा न ऐं मूंखे कफ़न ॾियो दफ़न ॾियो न कफ़न ऐं गुस्ल ॾियो न, इन खां बाद में मुंहिंजी क़बर जेकी आहे न खट जेकी आहे अञा उते रखी छॾिजो। इन खां बाद में अमा आयशा जंहिं टाइम इजाज़त ॾिए न इन खां बाद में जेको आहे पोइ मूंखे क़बर में लाहे छॾिजो, बाक़ी ईअं न दुबारा बि इजाज़त वठिजो। इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जॾहिं दुनिया खां विया साहिबनि गुस्ल ॾिनो कफ़न ॾिनो, इन खां बाद में वञी करे खट जेकी आहे अमा आयशा छो त जंहिं को नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो आहे न रोज़ो जंहिंमें अल्लाह जे नबी अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा टे क़बरूं जंहिं कमरे जे अंदरि आहिनि न इहो कमरो अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो पंहिंजो ज़ाती कमरो हुयो। इन कमरे जे अंदरि अमा आयशा ऐं अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहंदा हुया। इहा ॿी का बि जॻह न आहे, हे अमा आयशा जो हुजरो हुयो जंहिंजे अंदरि अल्लाह जे नबी अहिड़ी तरह जेको अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर रज़ी अल्लाह ताला जंहिं हिन जॻह में जेको आहे मस्जिद नबी जी टचिंग में जेकी मदफ़ून आहिनि न इहा जॻह अमा आयशा रज़ी अल्लाह ताला जो हुजरो हुयो। त अहिड़ी तरह वञी करे जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला उते पहुचायूं कफ़न दफ़न ॾेई करे कफ़न ॾेई करे गुस्ल ॾेई करे जॾहिं पहुचायूं वरी दुबारा इजाज़त वठूं त उमर रज़ी अल्लाह ताला जो जेको आहे हिन टाइम जेको आहे लाश असां हिन टाइम खणी आया आहियूं। उमर रज़ी अल्लाह ताला खे हिन टाइम असां खणी आया आहियूं। ए अमा आयशा जेकॾहिं इजाज़त आहे त पोइ अल्लाह जे नबी जे भरिसां असां जेको उमर रज़ी अल्लाह ताला खे दफ़नायूं। अमा आयशा जो त बिल्कुलु जेकी आहे मुंहिंजी तरफ़ां इजाज़त आहे। इन खां बाद में जेको आहे वञी करे क़बर खोटाई थी अंदरि अल्लाह जे नबी जे क़रीब क़बर खोटाई थी। जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे लाथो वियो न हेठि लाथो वियो क़बर जे अंदरि जॾहिं लाथो वियो त इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजे कुल्हे ते कीअं हथु रखियो, मुंहिंजो कुल्हे ते कीअं हथु रखियो ऐं मां ईअं जेको आहे पोइ मुड़ी करे ॾिठुमि ॾिसां आहे केरु, ॾिठुमि त हज़रत अली मुर्तज़ा आहे, हज़रत अली मुर्तज़ा आहे ऐं ॾिठुमि त हज़रत अली मुर्तज़ा जे अखियुनि मां जेको आहे ईअं पाणी हले थो, रोअनि था हज़रत अली मुर्तज़ा रोअनि था। इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे। ऐं हज़रत अली मुर्तज़ा इहो फरमाए त ए उमर मां पहिरियों ई सम्झी वियो हुउमि,
मां पहिरियों ई सम्झी वियुमि त अल्लाह जे नबी जे रोज़े में अल्लाह जे नबी जे रोज़े में अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खां अलावा ॿियो कोई बि नथो अची सघे। हे के फ़रमायो? हज़रत अली साईं। अल्लाह जे नबी जे रोज़े में अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खां अलावा ॿियो कोई बि नथो अची सघे। छाजे करे? जो अल्लाह जे नबी खां हिकु दफ़ो न, ॿ दफ़ो न, मां अल्लाह जे नबी खां बार बार इहो ॿुधुमि। हज़रत अली साईं फ़रमायो अल्लाह जे नबी खां मां बार बार ॿुधुमि जो अल्लाह जे नबी फ़रमायो मां अबू बकर उमर गॾु वेठासीं, मां अबू बकर उमर जेको आहे उथियासीं, मां अबू बकर उमर जेको आहे गॾु जेको आहे सफ़र कयोसीं, मां अबू बकर उमर जेको आहे गॾु वापसि मोटियासीं। हज़रत अली साईं फ़रमायो अल्लाह जे नबी खां मां एतिरा दफ़ा इहे अल्फाज़ ॿुधुमि, एतिरा दफ़ा इहो अल्फाज़ ॿुधुमि जो मां ॻणिया त ॻणे शुमार न पियो करे सघां। मूंखे उन टाइम ई यकीन थी वियो जेको अल्लाह जे नबी जे क़बर जे भरिसां अगरि कंहिं शख़्सियात जी क़बर थींदी अबू बकर उमर जी थींदी, बाक़ी ॿियो कंहिंजी बि नथी थी सघे।